अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो हे 4 जेडीओ न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था तंगवाणी मां मीर हसन मरी जी। तंगवाणी में सुंदराणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में कार तकरार तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियुनि मुकुनि सुरोटनि लठियुनि जो आज़ादाणा इस्तेमाल। सुरोटा लठियूं लॻण सबबि हिकु ॼणो जाफ़र सुंदराणी वलद गुलाम मुस्तफ़ा सुंदराणी सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इलाज लाइ सिविल अस्पताल तंगवाणी मुंतक़िल कयो वियो। पुलिस कार्रवाई करे ॿिनि ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो, जॾहिं त आख़िरी तलान ताईं वाक़िए जो को केस दाख़िल न थी सघियो।